दादो में सिंध सुजाग वेलफेयर एंड कल्चर ऑर्गेनाइजेशन तंज़ीम जे चेयरमैन आफ्ताब जमाली ऐं सदर सज्जाद लाखो जी अॻवानी में डीसी ऑफिस आड़ो बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि खे इमदादी सामान न मिलण ख़िलाफ़ डीसी दादो ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां दादो खां पेश आहे एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो जी हीअ रिपोर्ट। हाजी न असीं मौजूद आहियूं डीसी ऑफिस दादू में, जिथे ॿोॾि मुतासिरनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। मुतासिर जेके आहिनि उहे सुबुह खां वठी धरणे में मौजूद आहिनि। आला अमलदारनि तरफ़ां को बि हिननि सां हिन वक़्त ताईं राब्ते में न आयो आहे। डीसी दादू ॿुधायो पियो वञे गुज़िरियल केतिरनि ॾींहं खां ऑफिस ऐं ज़िले दादू खां ग़ाइब आहे। अचो त हिते मुज़ाहिरीन जेके वेठल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। मैं भिजी विया हलिया पाणीअ में, कुझु न बचो, न हंधु न टपड़, बचड़ा ये नगा काड वाड लुड़ी विया। एनसियूं बेनसियूं कटरायूं, का मालिकी कोनी का असांजे बच्चन जी। तन ते कपिड़ो कोनी बच्चन खे जेको पारायूं, मानीअ भोर न आहे जेको बच्चन खे खारायूं। असांजा घर लुड़ी विया, असांजो केरु दाद फिराद कोन थो करे। हींअर असां ते को मदद करे। डीसी ऑफिस आया हो, हिते को आला ऑफिसर मिलियो आहे? न साईं, केर बि न साईं मदद करण आयो आहे। टाइम थी वियो आहे इन खे तक़रीबन 15-16 ॾींहं थिया आहिनि त केरु वेझो न आयो आहे। हाणे असांजी को मदद कयो। जेको आहे दादूअ में बरसात मुतासिर ऐं जेके कचे जी आबादीअ में ॿुॾल ॿोॾि मुतासिर आहिनि उन्हनि जो ई सरापा एहतिजाज डीसी हाउस अॻियां हीअ अॼु टियों दफ़ो आहे भाऊ सजाद पंहिंजो लाखो साहब जी अॻवानीअ में। पर अफ़सोस जो हितां जी इंतज़ामिया एॾी त बदमस्त थी वई आहे, जेके पंहिंजनि वाठनि चमचनि ऐं ख़ासि जेके उन्हनि जा बंगलनि ते चौकियूं ॾियण वारा जेके चौकीदार आहिनि उन्हनि जे घरनि ताईं टेंट राशन बासानी सां पहुचाए। मौजूदा बारिशूं ऐं कचे में आयल ॿोॾि मुतासिर आहिनि, उन्हनि जे बहाली जे लाइ हिते सिंध सुजाग वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ऐं सिंध प्रेस क्लब जो जेको अॼु मुसलसल काफ़ी ॾींहंनि खां वठी धरना मुख़्तलिफ़ टाइमनि ते लॻनि था पिया। ऐं जेको हीउ सरापा एहतिजाज बणियल आवाम आहे उहो अॼु हिते औरतुनि समेत जेके बेरोज़गार थिया आहिनि, बरसाति वारा, उहे मज़दूर, उहे सभु वेठा आहिनि, पंहिंजे बचनि ॿारनि समेत वेठा आहिनि। हाजी बिल्कुलु हिते मुज़ाहिरीन सां तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। अमूं भेनरूं जेके हिते वेठल आहिनि सुबुह खां वठी, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असांजा घर जेके आहिनि उहे लुड़ी विया आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां का बि असांजी वह न कई आहे। डीसी दादू जेको आहे उहो मुसलसल केतिरनि ॾींहंनि खां ऑफिस मां ग़ाइबु आहे। असां चकर काटे रहिया आहियूं। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते असांजी साह लधी वञे। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो, एसएस न्यूज़ दादू। नाज़रीन, वधीक ख़बरूं नया पेज जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।